असिस्टेंट कमिश्नर नसीराबाद बिशारत माहोटू ऐं DSP ख़ादिम बुलेदी कोरोना वैक्सीन लगाइण वारे हुकूमती फ़ैसिले ते अमल करण लाइ सिहत खाते जी टीम साणु करे शहर जे मुख़्तलिफ़ अवामी हंधनि ऐं ॻोठनि में पहुची 50 ॼणनि खे वैक्सीन लॻाई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था नसीराबाद मां सज्जाद अब्बासी खां। जी सज्जाद, छा तफ़सील आहिनि तव्हां वटि? जी बिल्कुलु, एसी नसीराबाद बिशारत मावटो ऐं DSP ख़ादिम हुसैन बुलेदी कोरोना वैक्सीन लगाइण वारे हुकूमती फ़ैसिले ते अमल कराइण लाइ सिहत खाते जी टीम साणु करे शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ऐं ॻोठनि में पहुची करे वैक्सीन लॻाइण समेत कोरोना SOPs जी इनराफ़ी कंदड़नि ऐं वैक्सीन न लॻाईंदड़नि खां 8000 ॾंड पिणु वसूल कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एसी नसीराबाद बिशारत मावटो ऐं DSP ख़ादिम हुसैन बुलेदी ॿुधायो त कोरोना हिकु फैलजंदड़ जानलेवा वबा आहे जंहिंखां बचाव लाइ वैक्सीन कराइण तमामु ज़रूरी आहे। सिंध हुकूमत जे ॾिनल हिदायतुनि ते रोशनी में असां नसीराबाद तालुके जी ॻोठनि ऐं नसीराबाद शहर में वैक्सीन कराइण वारे अमल खे यकीनी बणाइण लाइ मुहिम जो आगाज़ कयो आहे। जेको बि रहवासी कोरोना SOPs जी इनराफ़ी कंदो ऐं वैक्सीन न लॻाईंदो संदसि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। वॾी महिरबानी सज्जाद अब्बासी। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.